हुकूमत आइनी तरमीम बिल जे मसवदे ते इतफ़ाक़ी राय पैदा करे न सघी। आइनी तरमीमनि जो मसवदो अॼु बि इफ़ान में पेश न थियण जो इम्कान। मौलाना फज़ल रहमान तरमीमी बिल जी हिमायत बाबति फ़ैसिलो न करे सघियो। तरमीमी बिल जे मसवदे जी मंज़ूरी लाइ घुरायल वफ़ाक़ी काबीना जो इजलास हिकु भेरो ॿीहर मुलतवी। क़ौमी असैम्बली ऐं सेनेट इजलास बि वक़्त से शुरू न थी सघिया। पार्लियामेंट जी ख़ासि कमेटी जी अॼु ॿीहर बहस थी रही आहे। इजलास में आइनी तरमीमी बिल जे मसवदे ते इतफ़ाक़ी राय पैदा करण लाइ मथाकुट कई वेंदी। आइनी तरमीम बिल पार्लियामेंट अंदर आणण में हफ़्तो या 10 ॾींहं बि लॻी सघनि था। जेकॾहिं तरमीमूं न बि आयूं त क़यामत न ईंदी। नून लीग सेनेटर इरफान सिद्दीकी जो चवणु आहे त नंबर गेम जो मसइलो नाहे। तरमीमी बिल जे मसवदे जे कुझु नुक़्तनि ते इतफ़ाक़ जो मसइलो आहे जेको हर धुर जो हक़ आहे। आइनी तरमीमनि बाबति मौलाना फज़ल रहमान वक़्तु घुरियो आहे। जे सरबराह घणनि शयुनि ते मुतमइन हो। पीटीआई हुकूमत का आइनी तरमीमी बिल जो मसवदो ॾियण जो मुतालबो करे छॾियो। असां आइनी तरमीमनि जो मसवदो शेयर न कयो वियो आहे। कानून जो मसवदो ॾिनो वञे। असां ॾिसणु चाहियूं था जेको मसवदो साम्हूं आयो उन सां त को बि इतफ़ाक़ी राय नथो करे सघे। सुप्रीम कोर्ट का समूरा इख्तियार वापसि वरिता पिया वञनि। बैरिस्टर गौहर जूं मीडिया सां ॻाल्हियूं। पूरी कौम मौलाना फज़ल रहमान जी हा या ना जे इंतज़ार में आहे। ही कहिड़े क़िस्म जूं तरमीमूं आहिनि जेकी काबीना वज़ीरनि इतिहादियुनि ऐं मुख़ालिफ़ धुर खां लिकायूं पियूं वञनि। हुकूमत जे इम्कानी आइनी तरमीमनि में आख़िर छा आहे उन जी न हुकूमत खे ऐं न मुख़ालिफ़ धुर जे पार्टियुनि खे ख़बर आहे। जे जे मरकज़ी अख़बार हाफ़िज़ हमदुल्ला जो आइनी तरमीमी बिल जे मसवदे ते रद्द अमल। पीटीआई जे गिरफ़्तार एमएनएस खे आज़ाद करण जो हुकुम। दहशतगर्दी रोड अदालत एनओसी जी भंजकड़ी ऐं पुलिस एहलकारनि ते हमले केस में पीटीआई एमएनएस जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। एमएनएस खे 30,000 रुपयनि जा ज़मानती मचलका जमा कराइण जी हिदायत। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई बानी जे मिलिट्री ट्रायल बाबति हुकूमत खां वाज़े मौक़िफ़ तलब करे वरितो। मिलिट्री हिरासत में ॾियणो हुजे त तरीक़ो कहिड़ो हूंदो आहे। अदालत जो पुछाणो बचाव वारी वज़ारत वटि अॼु ॾींहं ताईं मिलिट्री हिरासत ऐं ट्रायल जो को इतला नाहे। जेकॾहिं का दरख़्वास्त अचे थी त पोइ बि कानून मूजिबि कार्रवाई कई वेंदी। एडिशनल अटॉर्नी जनरल अदालत ईंदड़ ॿुधण ते वाज़े मौक़िफ़ ॾियण जी हिदायत कंदे ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। एक्स ते पाबंदी वारे केस में मौक़िफ़ तब्दील करण ते सिंध हाई कोर्ट पारां पीटीआई जे वकील ते कावड़ जो इज़हार। एक्स जी बंदिश वारे मामले ते पीटीआई तरफ़ां गृह वज़ारत जे नोटिफिकेशन जी वापसी जे बयान ते नज़रसानी जी दरख़्वास्त जी ॿुधणी प्रोफेशनल मिसकंडक्ट आहे या ग़लत बयानी। अवां खे इहे हिदायतूं कंहिं ॾिनियूं? नालो ॿुधायो। यकीन आहे त हिदायतूं जारी थियूं आहिनि। पीटीआई तरफ़ां मौक़िफ़ तब्दील करण ते चीफ जस्टिस जी पीटीआई वकील खे चंड अदालत पीटीआई जे दरख़्वास्त ॿिनि दरख़्वास्तनि सां ॻंढे केस जी ॿुधणी 24 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी।
सिंध में गार्डन जी रजिस्ट्रेशन ऐं ट्रांसफर्स लाइ बायोमेट्रिक तस्दीक लाज़मी करार। सूबाई वज़ीर शर्जिल मेमण जो चवणु आहे त समूरे नयनि ऐं पुराणनि गार्डन खे रजिस्ट्रेशन या ट्रांसफर जे अमल दौरान बायोमेट्रिक तस्दीक जी ज़रूरत हूंदी। नई पॉलिसी तहत तब्दीली 3 मरहलनि में लागू कई वेंदी। बायोमेट्रिक सां ख़रीदारनि ऐं विकिरो कंदड़नि जी सुञाणप, गार्डन जी ग़ैर क़ानूनी मुंतकिली ऐं शहरनि खे धोखे खां बचाइण में मदद मिलंदी। बलोचिस्तान के मकानी इदारनि मारू वसीर सरफराज साकर डोमकी कराची जी ख़ानगी अस्पताल में लाॾाणो करे पियो। सरदार सरफराज साकर डोमकी 10 ॾींहं खां कराची जी ख़ानगी अस्पताल में इलाज हेठि हो। सरफराज डोमकी फेफड़नि ऐं गुर्दनि जी बीमारी में मुब्तला हो। सरफराज डोमकी खे संदसि सभाणे कोट लाहिरी में दफ़नायो वेंदो। कोटड़ी कबीर में औकात नौजवान के बाज़ाबी लाइ वासन का 3 लाख रुपया भूंग तलब। पोपी नौजवान के वारसन जो चवणु आहे त वसी सुलंगी के फैक्ट्री में कम वठी ॾियण बहाने घुराए अगवा कयो पियो। हू ग़रीब आहिनि, भूंग जी रक़म अदा नथा करे सघनि। DIG सखर नोटिस वठी मुख़्फ़ी बाज़ाब कराए। मुख़्तलिफ़ शहरनि में धारदार वाक़िअनि में 3 ॼणा फौत। लोकरी जे लोहर पाड़ी में नौजवान बिजली जो करंट लॻण सबबि फौत। 30 वरियनि जो असलम लोहर घर जी बिजली ठाहींदे तार मां करंट लॻण सबबि फौत थी वियो। जोही बरसा कोट तलाणी पवर वासी पोरित मोहम्मद अयूब अहमद बिजली जी तार मां करंट लॻण सबबि हयाती विञाए वेठो। गुपचाणी वेझो जाम साहब रोड ते 2 मोटरसाइकिल्स में टक्कर सबबि 1 ॼणो फौत। हादसे में बहिरा मरी दम ॾेई छॾियो। मुल्क के अक्सर इलाइक़नि में मौसम गर्म ऐं ख़ुश्क रहण जो इम्कान। मौसमियात खाते मौसम कराची में कुछ हंधनि ते फुड़ थी सघे थी। मरी गिलियात ऐं ॿिए पासे मौसम जुज़वी जुड़ाली रहंदी। ख़ैबर पख्तूनख्वा ऐं गिलगित में कुछ हंधनि ते बरसात जो इम्कान आहे।